चोरी धाड़ो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। चोरी धाड़ो। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत सआदतु दारैन में आहे त जाअ रजुलुन इलन नबिय्यि, हिक शख़्स दरबार रिसालत में हाज़िर थियो। फ़शका इलैहिल फ़क़्र व दीक़ल ऐश वल मआश, ऐं बुख बदहाली ऐं मुआशी तंग दस्ती जी शिकायत कई त अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, याने जॾहिं तव्हां पंहिंजे घर में दाख़िल थियो त अस्सलामु अलैकुम चवंदा कयो। तोड़े जो घर में केरु हुजे या न हुजे, पोइ मुंहिंजे मथां दुरूद पाक पढ़ंदा कयो ऐं हिकु दफ़ो क़ुल हुवल्लाहु अहद पढ़ंदा कयो। उन शख़्स ईअं ई कयो त अल्लाह पाक उन जो रिस्क वसी कयो, एसि ताईं जो उन जे पाड़े वारनि ऐं रिश्तेदारनि बि उन रिस्क मां हिसो मिलियो। सआदतु दारैन सफ़ो 84। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सतें आसमान जो फ़रिश्तो सहाबी रसूल हज़रत ज़ैद बिन हारिसा रज़ियल्लाहु अन्हु, जिन हिकु भेरो ताइफ़ वञण लाइ हिकु ख़च्चर किराए ते वरितो। ख़च्चर जो मालिक हिकु धाड़ेल हुयो। उहो खेनि साण करे हलण लॻो ऐं हिकु वीरान ऐं सुनसान जॻह ते पहुची उन्हनि खे ख़च्चर तां लाहे छॾियो ऐं खंजर हथ में खणी उन्हनि जे तरफ़ हमिले जे तरफ़ इरादे सां वधियो। उते चौ तरफ़ मुअलनि जा ढांचा विखिरियल हुआ। पाण उनखे फरमायाऊं, ए शख़्स, जेकॾहिं तूं मूंखे क़त्ल करणु चाहीं थो त मूंखे एतिरी मोहलत ॾे जो मां 2 रकायतूं नमाज़ पढ़ी वठां। उन बदनसीब वराणियो, ठीकु आहे, तूं नमाज़ पढ़ी वठि। तोखां पहिरियां बि घणनि ई नमाज़ूं पढ़ियूं, पर उन्हनि जी नमाज़ुनि कंहिंजी बि जान न बचाई। हज़रत ज़ैद बिन हारिसा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, जॾहिं मां नमाज़ मां फ़ारिग़ थियुसि त उहो क़त्ल करण वारो मुंहिंजे वेझो आयो। मूं या अरहमर राहिमीन चयो। ग़ैब खां आवाज़ आयो, ए शख़्स, तूं हिन खे क़त्ल न कर। धाड़ेल उहो ॿुधी आवाज़ ॿुधी ड्रिजी वियो ऐं हेॾां होॾां ॾिसण लॻो। जॾहिं केर बि नज़र न आयो त हू मूंखे क़त्ल करण लाइ अॻिते वधियो। मूं ॿीहर बुलंद आवाज़ सां या अरहमर राहिमीन पुकारियो। ॿीहर ग़ैबी आवाज़ आयो। टियों दफ़ो जॾहिं मां या अरहमर राहिमीन पुकारियो त मूं ॾिठो हिकु शख़्स घोड़े ते सुवार आहे। उन जे हथ में नेज़ो आहे ऐं नेज़े जी चुंभ ते बाहि जो शोलो आहे। उन शख़्स अचण सां ई उन धाड़ेल जे सीने में एतिरो ज़ोर सां नेज़ो हयो जो नेज़ो उन जे सीने खे चीरींदो ॿाहिरि निकिरी वियो ऐं धाड़ेल ज़मीन ते किरी मरी वियो। पोइ उहो सुवार मूंखे चवण लॻो, जॾहिं तूं पहिरियों दफ़ो या अरहमर राहिमीन पुकारियो त मां 7 आसमान ते हुयुसि। जॾहिं तो ॿीहर या अरहमर राहिमीन चयो त मां आसमान दुनिया ते हुयुसि। ऐं जॾहिं तो टियों दफ़ो या अरहमर राहिमीन पुकारियो त मां तुंहिंजे मदद लाइ अची वियुसि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी मग़फ़िरत थिए। आमीन बिजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चोरनि ऐं धाड़ेलनि जा ज़ुल्म। प्यारा इस्लामी भाइरो, अल्लाह पाक जे मुबारक नाले जी बरकत सां वॾियूं वॾियूं मुसीबतूं दूर थी वेंदियूं आहिनि। ज़ाहिरी असबाब इख़्तियार करण सां गॾोगॾु अल्लाह पाक जी बारगाह में पंहिंजी परेशानी दूर थियण जी बि इल्तिजा थियणु घुरिजे। कई भेरा अहिड़ी ग़ैबी मदद थी वेंदी आहे जो बानो हैरान थी वेंदो आहे। मथे ज़िक्र कयल वाक़िए में ज़ालिम धाड़ेल जी मौत जो इबरतनाक बयान आहे। अफ़सोस, केतिरनि ई परेशानियुनि ऐं ॾुखनि खां अलावा चोरनि धाड़ेलनि हथियारनि जे ज़ोर ते फुरूं ऐं धाड़ा हणी जिस्मानी तकलीफ़ुनि सां गॾोगॾु महांगाईअ जे मारियल आवाम खे ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला करे रखियो आहे। रोज़ रोज़ चोरी ऐं धाड़े जूं ख़बरूं ॿुधण लाइ मिलनि थियूं, बल्कि सोशल मीडिया त हाणे अहिड़े क़िस्म जूं वीडियो हलण जो मामूल बणिजी वियो आहे। किथे कंहिं ग़रीब जे घर में घिड़ी करे रत ऐं पघर सां कमायल न्याणियुनि जो रखियल ॾाज खणी हलिया वेंदा आहिनि। किथे महिनत मज़दूरी करण वारो पघार खणी ख़ुशी सां घर वञी रहियो हूंदो आहे त रक़म फुरे ही ज़ालिम उन ग़रीब जी ख़ुशी ग़म में बदिले छॾींदा आहिनि। यादि रखो, चोरी धाड़ो हराम ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे। चोरी धाड़ो हराम ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे। अल्लाह पाक सूरत बक़रा आयत नंबर 188 में इरशाद फरमाए थो, वला तअकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल। तर्जुमो कंज़ुल इरफान, ऐं पाण में हिक ॿिए जो माल नाहक न खाओ। तफ़सीर ख़ज़ाइनुल इरफान में आहे, हिन आयत में नाजाइज़ तरीक़े सां कंहिंजो माल फॿाइण हराम क़रार ॾिनो वियो आहे। पोइ चाहे उहो चोरी, फुर, धाड़े, जुआ, हराम तमाशनि या हराम कमनि या हराम शयुनि जे एवज़ या रिश्वत या कूड़ी शाहिदी जे ज़रिए कमायो वियो हुजे।
ज़ुल्म ऐं सितम बर्पा करे असले जे ज़ोर ते या कहिड़े बि तरीक़े सां चोरी धाड़ो हणंदड़नि खे ख़ुदाए अहकमुल हाकिमीन जी ख़ुफ़िया तदबीर याने ॻुझे फ़ैसिले खां डिॼणु घुरिजे। ज़िंदगी जो को बि भरोसो नाहे, मौत कहिड़े बि वक़्तु किथे बि अची सघे थो, न ॼाण कहिड़ी गोलीअ ते अव्हां जो नालो लिखियलु हुजे। अख़बारुनि में अहिड़ियूं बि ख़बरूं ईंदियूं आहिनि त पंहिंजे ई धाड़ियल साथीअ जे गोली लॻण सबबि ॿियो धाड़ियल मारिजी वियो, या वरी कॾहिं चोर ऐं धाड़ियल पुलिस जी गोलीअ जो शिकार थी पंहिंजे अंजाम ताईं पहुची वेंदा आहिनि। चोरनि जी बुराई लाइ एतिरो ई काफ़ी आहे त अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, चोरनि ते अल्लाह पाक लानत फरमाई आहे। मुस्लिम सफ़ो 717 हदीस 4408। आरज़ी ख़ुशियुनि ऐं फ़ानी दुनिया जे ख़ातिर चोरियूं धाड़ा हणी हराम माल जमा करण वारनि खे ख़ौफ़े ख़ुदा खां लर्ज़ी करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में सची तौबा करणु घुरिजे। छो त जेकॾहिं अल्लाह पाक जी रहमत खां दूर थी विया त मरण खां पोइ छा थींदो? जेकॾहिं क़ब्र ऐं हशर में अज़ाब इलाही में गिरफ़्तार थी विया त पोइ केरु बचाईंदो? थोरो खाई हलाल रोज़ी कमाइण जो फ़िक्र करणु घुरिजे। हराम माल कमाए लखें करोड़े गॾु करे आइश इशरत जी ज़िंदगी गुज़ारे बि वरिती, पोइ बि हिकु ॾींहुं मरणो आहे। क़ब्र में माल ऐं दौलत गॾु न वेंदी। यकीन न अचे त कंहिं मयत जो कफ़न खोले ॾिसो, छा तव्हां कॾहिं कंहिं कफ़न में खीसो ॾिठो आहे? न ॼाण कंहिं मज़लूम जी बददुआ तव्हां जे लाइ दुनिया ऐं आख़िरत जी बर्बादी ऐं हलाकत जो बाइस बणिजी वञे। चोरनि धाड़ेलनि ऐं अहिड़े क़िस्म जा ज़ुल्म ऐं सितम करण वारनि जी ज़िंदगी ऐं मौत ॿई मज़मत जे क़ाबिल आहिनि। कूअनि ॿिलनि वांगुरु लिकी करे ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, बल्कि बाज़ औक़ात पुलिस या आवाम जे हथां अहिड़ी इबरतनाक मौत मारिया वेंदा आहिनि जो रूह ॾकी वेंदो आहे। हूअं बि अहिड़नि बदनसीबनि जे मरण ते कंहिंखे बि ॾुख नाहे थींदो। अल्लाह करीम तमामु आशिक़ान रसूल जी हिफ़ाज़त फ़रमाए ऐं असां सभिनी खे ज़ालिमनि जे ज़ुल्म, चोरी धाड़े वग़ैरह ऐं मुसीबतुनि ऐं तकलीफ़ुनि खां महफ़ूज़ फ़रमाए। अल्लाह पाक असांखे ईमान ऐं आफ़ियत सां सब्ज़ गुंबद जी छांव में पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलवनि में शहादत जो मौत नसीब फरमाए ऐं जन्नतुल बक़ी में मदफन अता फरमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुनिया में हर आफत से बचाना मौला, उक़बा में न कुछ रंज दिखाना मौला। बैठूं जो दरे पाक पैगंबर के हुजूर, ईमान पर उस वक्त उठाना मौला। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। हड़ेलन जो अंजाम। माण्हुनि ते ज़ुल्म ऐं सितम बर्पा करे ड्रिॼारे धमकाए हथियारनि जे ज़ोर ते हराम माल हासिल करण वारनि खे अल्लाह पाक खां ड्रिॼणु घुरिजे, छो त चोरनि ऐं धाड़ेलनि जे बारे में क़ुरान ऐं हदीस में वॾियूं वईदूं बयान थियूं आहिनि। पिणु दुनिया में बि इन्हनि लाइ तमामु सख़्त सज़ाऊं आहिनि। सिपारे 6 सूरतुल माइदा जी आयत नंबर 33 में इरशाद थिए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन्नमा जज़ाउल्लज़ीना युहारिबूना अल्लाह व रसूलहू व यसअऊना फिल अर्दि फसादन अन युक़त्तलू औ युसल्लबू औ तुक़त्तअ अयदीहिम व अर्जुलुहुम मिन खिलाफिन औ युनफौ मिनल अर्द ज़ालिक लहुम ख़िज़्युन फ़िद दुनिया व लहुम फ़िल आख़िरति अज़ाबुन अज़ीम। तर्जुमो कंज़ुल इरफान। बेशक जेके माण्हू अल्लाह ऐं उन जे रसूल सां विढ़नि था ऐं ज़मीन में फ़साद पैदा करण जी कोशिश कनि था, उन्हनि जी सज़ा इहा ई आहे त उन्हनि खे सफ़ा क़त्ल कयो वञे या उन्हनि खे फाही ॾिनी वञे या उन्हनि जा हिकु पासे जा हथ ऐं ॿिए पासे जा पेर कटिया वञनि या मुल्क जी ज़मीन मां मुल्क बदर करे कया वञनि। इहा इन्हनि लाइ दुनिया में ख़्वारी आहे ऐं आख़िरत में उन्हनि जे लाइ वॾो अज़ाब आहे। हिन आयत करीमा में धाड़ेलनि जो सज़ा जो बयानु आहे। चोरी छाखे चइबो आहे? चोरी इहा आहे त ॿियनि जो माल लिकाए नाहक़ खंयो वञे। बहार शरीर जिल्द 2 सफ़ो 413। इस्लामी सज़ाउनि जी हिकमत।
इस्लाम हर जुर्म जी सज़ा उन जी नौइयत जे हिसाब सां मुख़्तलिफ़ रखी आहे। नंढे जुर्म जी सज़ा हल्की ऐं वॾे जुर्म जी सज़ा इन जी हैसियत जे मुताबिक़ सख़्त मुक़ररु कई आहे त जीअं धरतीअ ते अमन अमान क़ाइमु रहे ऐं माण्हू बेख़ौफ़ थी सुकून ऐं चैन वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। इन खां अलावा ॿियूं बि बेशुमार हिकमतूं आहिनि। धाड़े जी ई सज़ा खे ॾिसो त जेसि ताईं इन ते अमल थींदो रहियो तिजारती क़ाफ़िला पंहिंजे क़ीमती सामान सां गॾु बेख़ौफ़ ऐं ख़तर सफ़र कंदा हुआ, जंहिं सबबि वापार खे तमामु घणी हथी मिली ऐं माण्हू मुआशी एतबार खां काफ़ी मज़बूत थी विया। हाणे त हालत ही आहे जो बैंक मां को बि पैसा खणी निकिरंदो आहे त रस्ते में ई फुरिजी वेंदो आहे। को पैदल वञी रहियो हूंदो आहे त उन खां रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुरिजी वेंदी आहे। को बस जो मुसाफ़िर आहे त उते बि महफ़ूज़ नाहे। को पंहिंजी सुवारी ते आहे त पाण खे वधीक ख़तरे में महसूसु करे रहियो हूंदो आहे। ए ख़ासान रसुल वक्त दुआ है, उम्मत पे तेरी आके अजब वक्त पड़ा है। ज़ुल्मन माण्हुनि जो माल फबाइण मुतालिक़ 7 फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नंबर 1, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, चोर ते अल्लाह पाक लानत फरमाई आहे। बुखारी 330/4 हदीस 6783। नंबर 2, जेको सरे आम माण्हुनि खे लुटे उहो असां मां न आहे। अबू दाऊद 184/4 हदीस 4391। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, याने जेको ज़ालिम खुले आम माण्हुनि खां फुरू करे उन्हनि जो माल लुटे ऐं माण्हू ॾिसंदा रहिजी वञनि, अहिड़ो ज़ालिम असांजे तरीक़े असांजी जमाअत मां ख़ारिज आहे। इस्लाम मां ख़ारिज थियणु मुराद न आहे जो ही जुर्म फ़साद अमल आहे, फ़साद अक़ीदा न आहे। वाज़े रहे त धाड़े जूं सज़ाऊं मुख़्तलिफ़ आहिनि। कुझु सूरतुनि में उनखे फांसी ॾिनी वेंदी। आतुल मनाजी 305/5। नंबर 3, चोर चोरी करण वक़्तु ऐं धाड़ेल धाड़े हणण वक़्तु मोमिन न आहे हूंदो, जो माण्हू पंहिंजे माल खे हसरत भरे निगाहुनि सां ॾिसंदा रहिजी वेंदा आहिनि। तंहिं करे अहिड़े अमल खां बचो, अहिड़े अमल खां बचो। बुखारी 579/3 हदीस 5578। मुस्लिम सफ़ो 52 हदीस 207। शारह बुखारी हज़रत अल्लामा मुफ्ती शरीफुल अमजदी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, इन मां इहो बि मुराद थी सघे थो त कामिलुल ईमान हूंदे को शख़्स इहो गुनाह नथो करे सघे, या ही त मोमिन जो इहो शान न आहे त अहिड़ो गुनाह करे। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, याने इन्हनि गुनाहनि जे वक़्तु मुजरिम मां ईमान जो नूर निकिरी वेंदो आहे, न त ही गुनाह कुफ़र न आहे। धाड़ेल ज़ाहिर ज़हूर माल लुटे वञी ऐं मालिक वापसि वठण ते क़ादिर न हुजे, या पंहिंजे माल खे हसरत भरे निगाहुनि सां ॾिसंदो रहिजी वञे त हाय असांजो माल लुटिजी वियो। धाड़े में 3 जुर्म आहिनि। 1, ग़ैर जे माल ते नाजाइज़ कब्ज़ो। 2, खुले आम ॿिए जो माल खसणु। 3, दिलि जी सख़्ती जो माण्हुनि जी हसरतुनि ऐं आहुनि दाहुनि ते तरस न खाए। लिहाज़ा इहो गुनाहनि जो मजमूओ थियो जेको मोमिन जी शान जे ख़िलाफ़ आहे। मिरातुल मनाजी 73/3। हज़रत अल्लामा अब्दुल मुस्तफ़ा आज़मी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मतिलब त चोरी करण वक़्तु इन गुनाह जी नहुसत सबब इन जो नूर ईमानी इन खां अलॻि थी वेंदो आहे, ऐं जॾहिं इहो शख़्स उन गुनाह खां तौबा कंदो आहे त उन जो नूर ईमानी ॿीहर उन खे हासिल थी वेंदो आहे। चोरी की राह में छुपे है अंधेरे हजार, ईमान का नूर चमकता है रस्ते के पार। नंबर 4, तमाम मुसलमान जी प्यारी अम्मी जान हज़रत बीबी आयशा रज़ी अल्लाहु अन्हा फरमाइनि थियूं, क़बीला कुरैश हिकु औरत चोरी कई त उन जे ख़ानदान वारनि हज़रत उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाहु अन्हु खे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में सिफ़ारिश करण जे लाइ चयो। हज़रत उसामा रज़ी अल्लाहु अन्हु सिफ़ारिश कई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, छा तूं अल्लाह पाक जी हदुनि मां हिकु हद जे बारे में सिफ़ारिश करीं थो? पोइ बीही ख़ुतबो इरशाद फरमायाऊं, तव्हां खां पहिरीं माण्हुनि खे इन ॻाल्हि ते हलाक कयो जो उन्हनि मां जॾहिं को मुअज़्ज़ज़ शख़्स चोरी कंदो हो त उन खे छॾे ॾींदा हुआ, ऐं जॾहिं को कमज़ोर चोरी कंदो हो त उन ते हद क़ाइमु कंदा हुआ। अल्लाह जो कसम, जेकॾहिं फ़ातिमा बिनते मुहम्मद बि चोरी करे हा त उन जो बि हथु कटियो वञे हा।
बुखारी 468/2 हदीस 3475। शरह हदीस मुजरिम ते रहम इहो ई आहे त उनखे पूरी सज़ा ॾिनी वञे, कंहिंखे कंहिं क़िस्म जी रिआयत न ॾिनी वञे। इन सां मुल्क में अमन अमान क़ाइमु रहंदो आहे ऐं उहे सज़ाऊं हक़ुल्लाह आहिनि, कंहिंजे मुआफ़ करण सां मुआफ़ नाहिनि थींदियूं। सैयदा जो नालो वठी इहो ॿुधाइणु मंज़ूर आहे त शरई सज़ा में कंहिं वॾे खां वॾे रुतबे वारे खे बि रिआयत न आहे। अल्लाह ताला फरमाए थो, वला तअख़ुज़कुम बिहिमा रअफ़तुन फ़ी दीनिल्लाह। तर्जुमो कंज़ुल इरफान, ऐं तोखे अल्लाह जे दीन में इन्हनि ते को तर्स न अचे। मिरआतुल मनाजी 309/5। नंबर 5, मां जहन्नम में हिकु शख़्स ॾिठो जेको टेडी लठ सां हाजियुनि जूं शयूं चोरी कंदो हो, ऐं जॾहिं माण्हुनि उन्हनि खे चोरी कंदे ॾिसी वठंदा हुआ त चवंदो हो, मां चोर न आहियां, हीउ सामान त मुंहिंजी टेडी लठ में अटकी पियो हो। उहो बाहि में पंहिंजी टेडी लठ ते टेक लॻाए ही चई रहियो हो, मां टेडी लठ वारो चोर आहियां। जमाउल जवामिअ 27/3 हदीस 7076। शरह हदीस मुहजिन यानी लठ वारे जो नालो अमरु बिन लहा आहे। जॾहिं हू हलंदो फिरंदो आहे त उन जा आंडरा हेठि लड़कंदा आहिनि। रब जी पनाह, मतिलबु त फैशनेबल सियासी चोर हो जो हाजियुनि जा कपिड़ा ॾींहं ॾिठे जो अहिड़ी तरह चोरी कंदो हो जीअं पकड़िजी बि न सघे ऐं चोरी बि करे वञे। जेकॾहिं मालिक ॾिसी वरितो त चवंदो हो, मूंखे ख़बर न पई त मुंहिंजी लठ सां तुंहिंजा कपिड़ा कीअं अटकी पिया। जे न ॾिठो त माल पंहिंजो करे वठंदो हो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद, तूबू इलल्लाह अस्तगफिरुल्लाह, सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 6, ज़ुल्म क़यामत जे ॾींहुं अंधेरे जी सूरत में हूंदो। मुस्लिम सफ़ो 1069 हदीस 6577। शारे बुखारी हज़रत अल्लामा मुफ्ती शरीफुल अमजदी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ज़ालिम ज़ुल्म करण जे सबबि हिक ई वक़्त में कई गुनाहनि जो मुर्तकिब थींदो आहे। अल्लाह पाक ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी करणु, कंहिं कमज़ोर मुसलमान खे ईज़ा पहुचाइणु यानी तकलीफ़ ॾियणु, गारियूं ॾियणु, मार कुट करणु या माल फुरण में इन्हनि सभिनी अमलनि जो गॾिजी इर्तिकाब करणु जीअं त अक्सर ॾिसण में आयो। इन्हीअ करे इन जी सज़ा में क़यामत जे ॾींहुं ज़ालिम जो ज़ुल्म ऊंदाहियूं बणिजी खेसि घेरे वठंदो। नुज़हतुल क़ारी जिल्द 3 सफ़ो 668। नंबर 7, हराम माल मां पलजण वारो जिस्म जन्नत में दाख़िल न थींदो। मसनद अबी अला जिल्द 1 सफ़ो 57 हदीस 79। हाफ़िज़ शमसुद्दीन मोहम्मद बिन अहमद ज़हबी शाफ़ई रहमतुल्लाह अलैह हिन हदीस पाक जी शरह में फरमाइनि था, हिन हदीस पाक जी वईद हेठि धाड़ेल, चोर, मस्ख़रो, कॉमेडियन, ख़ाइन, जाल साज़ यानी धोखेबाज़ ऐं उधारी शइ वठी न ॾियण वारो, माप तौर में कमी करण वारो, आइब वारी शइ खे आइब लिकाए विकिरो करण वारो, जुआ खेॾण वारो, इहे सभु इन में दाख़िल आहिनि। आतुल मनाजी में आहे, जीअं घासिलेट में ॿुॾल कपिड़ो बाहि में जल्द सड़ी वेंदो आहे, ईअं ई व्याज ख़ोर, रिश्वत ख़ोर, जुआ, चोरी वग़ैरह हराम माल मां पैदा थियण वारो गोश्त दोज़ख जी बाहि में जल्दी सड़ी वेंदो, छो त ग़िज़ा मां रत ऐं रत मां गोश्त ठहंदो आहे। इन्हीअ करे ग़िज़ा तमामु घणी पाकीज़ा हुजणु घुरिजे, छाकाणि त हराम ग़िज़ा जो असरु सॼे बदन ते थींदो आहे। मिरआतुल मनाजी 258/4। सॼे क़ाफ़िले खे अकेलो लुटण वारो धाड़ेल। तमामु वॾा वलीउल्लाह हज़रत फ़ुज़ैल बिन इयाज़ रहमतुल्लाह अलैह तौबह करण खां पहिरियां एतिरा वॾा ऐं ख़तरनाक धाड़ेल हुआ जो पूरो क़ाफ़िलो अकेलो ई लुटे वठंदा हुआ। हिकु दफ़े हिकु क़ाफ़िलो संदन इलाक़े मां गुज़रियो त क़ाफ़िले वारनि खे उते राति थी वई। पाण धाड़ो हणण जी नियत सां जॾहिं क़ाफ़िले जे वेझो पहुता त कुझु क़ाफ़िले वारनि खे इहो चवंदे ॿुधाऊं त तव्हां हिन ॻोठ जे तरफ़ न वञो, बल्कि को ॿियो रस्तो इख़्तियार कयो। हिते फ़ुज़ैल नाले हिकु ख़तरनाक धाड़ेल रहंदो आहे। पाण जॾहिं क़ाफ़िले वारनि जूं इहे ॻाल्हियूं ॿुधाऊं त मथनि ॾकणी तारी थी वई ऐं बुलंद आवाज़ सां चयाऊं त ए क़ाफ़िले वारो, मां फ़ुज़ैल बिन इयाज़ तव्हां जे साम्हूं मौजूदु आहियां। वञो, बेख़ौफ़ थी गुज़री वञो, तव्हां मूंखां महफ़ूज़ आहियो। ख़ुदा जो कसम, अॼु खां पोइ मां कॾहिं बि अल्लाह पाक जी नाफ़रमानी न कंदुसि।
एतिरो चई पाण उतां हलिया विया ऐं पंहिंजे अॻियनि पोयनि तमामु गुनाहनि खां तौबह ताइब थी राह हक़ जा मुसाफ़िर बणिजी विया। हिकु कौल ही बि आहे त पाण रहमतुल्लाह अलैह उन राति काफ़िले वारनि जी दावत कई ऐं फरमायो तव्हां पाण खे फुज़ैल बिन अयाज़ खां महफ़ूज़ सम्झो। पोइ पाण उन्हनि जे जानवरनि लाइ चारे वग़ैरह जो बंदोबस्तु करण लाइ विया। जॾहिं वापसि आया त कंहिंखे सिपारे 27 सूरतुल हदीद जी आयत नंबर 16 पढ़ंदे ॿुधाऊं, लम यअनि लिल्लज़ीना आमनू अन तख़्शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। तर्जुमो कंज़ुल इरफान, छा ईमान वारनि लाइ अञा उहो वक़्तु न आयो आहे जो उन्हनि जूं दिलियूं अल्लाह जी यादि में झुकी वञनि। क़ुरान करीम जी ही आयत तासीर जो तीर बणिजी संदन दिल में लही वई। पाण रहमतुल्लाह अलैह रोअण शुरू करे ॾिनो ऐं पंहिंजे कपिड़नि मथां मिटी विझंदे चवण लॻा, हा छो न, अल्लाह पाक जो कसम, हाणे इहो वक़्तु अची वियो, हाणे इहो वक़्तु अची वियो। पाण अहिड़ी तरह रोंदा रहिया ऐं पंहिंजे तमामु गुनाहनि खां तौबह करे वरिती। उयूनुल हिकायत सफ़ो 212। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। पाण में भाइर बणिजी वञो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, घटिया ऐं हराम कम चोरी ऐं धाड़ो हणण वक़्तु चोरनि ऐं धाड़ेलनि खे धाड़े दौरान पंहिंजे मुसलमान भाउ खे घूरणु, ड्रिॼारणु, धमकाइणु, ख़ौफ़ज़दा करणु, हथ खणणु, हथियार सिधा करणु, माल फुरणु ऐं औरतुनि खां ज़ेवर वग़ैरह फुरण लाइ ज़ख़्मी करणु जहिड़ा अनेक गुनाह करणा पइजी वेंदा आहिनि। जॾहिं त असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, छा अव्हां ॼाणो था त मुसलमान केरु आहे? सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम अर्ज़ कयो, अल्लाह पाक ऐं उन जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितर ॼाणनि था। इरशाद फरमायाऊं, मुसलमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿिया मुसलमान महफ़ूज़ रहनि। इरशाद फरमायाऊं, तव्हां ॼाणो था त मोमिन केरु आहे? सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम अर्ज़ कयो, अल्लाह पाक ऐं उन जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितर ॼाणनि था। इरशाद फरमायाऊं, मोमिन उहो आहे जंहिंखां ईमान वारा पंहिंजी जान ऐं माल महफ़ूज़ सम्झनि। मसनद इमाम अहमद 654/2 हदीस 69-42। हिकु ॿी हदीस पाक में फरमायो आयो वियो, ए अल्लाह जा बानहू, पाण में भाइर थी रहो। मुसलमान जो भाउ आहे, न उन ते ज़ुल्म करे, न उन खे रुसवा करे। मुस्लिम सफ़ो 64 हदीस 65-41। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मुसलमाननि खे न ड्रिॼारियो, छो त मुसलमान खे ड्रिॼारणु तमामु वॾो ज़ुल्म आहे। तरग़ीब तरहीब 386/3 हदीस 4301। जंहिं कंहिं मुसलमान ॾांहुं ड्रिॼारींदड़ नज़रुनि सां नाहक़ ॾिठो त अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं उन जे बदिले उन खे ख़ौफ़ में मुब्तला कंदो। मुअज्जम कबीर 116/8 हदीस 75-36। बदनसीब माण्हू। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मन अज़ा मुस्लिमन फ़क़द आज़ानी व मन आज़ानी फ़क़द आज़ल्लाह। जंहिं कंहिं मुसलमान खे तकलीफ़ ॾिनी उन मूंखे तकलीफ़ ॾिनी, ऐं जंहिं मूंखे तकलीफ़ ॾिनी उन अल्लाह पाक खे तकलीफ़ ॾिनी। मुअज्जम औसत 386/2 हदीस 3607। जंहिं अल्लाह पाक खे तकलीफ़ ॾिनी बिल आख़िर अल्लाह पाक उन खे अज़ाब में गिरफ़्तार कंदो। तिरमिज़ी 463/5 हदीस 38-88। हज़रत अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ईमान वारनि खे तकलीफ़ ॼण त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾियणु आहे, ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॼण त अल्लाह पाक खे तकलीफ़ ॾियणु आहे। जीअं अल्लाह पाक ऐं उन जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अज़ियत ॾियण वारो दुनिया ऐं आख़िरत में लानत जो हक़दार आहे, ईअं ईमान वारनि खे तकलीफ़ ॾियण वारो बि ॿिन्ही जहाननि में लानत ऐं रुसवाईअ जो हक़दार आहे। तफ़सीर रूहुल बयान सिपारो 22 तहतुल आयत 58 239/7। अज़ीम ताबाई बुज़ुर्ग हज़रत मुजाहिद रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, दोज़ख़िन ते हिकु क़िस्म जी ख़ारिश मुसलत कई वेंदी त हू पंहिंजो जिस्म खनंदा एसि ताईं जो हिकिड़े जी चमड़ीअ मां इन जूं हॾियूं नज़र अचणु लॻंदियूं त उन खे चयो वेंदो, ए फुलाणा,
छा तोखे इन सां तकलीफ़ थिए थी? हू जवाबु ॾींदो, हा। पुकारण वारो चवंदो, तूं मुसलमाननि खे तकलीफ़ ॾींदो हुए, ही उन जी सज़ा आहे। एहियाउल उलूम 272/2 हमेशा हाथ भलाई के वास्ते उठें, बचाना जुल्म सितम से मुझे सदा या रब। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। प्यारा इस्लामी भाइरो, अल्लाह पाक जी शान बेनियाज़ी ता क़ुर्बान, जॾहिं हू नवाज़ण ते ईंदो आहे त कीअं नवाज़ींदो आहे? मलफूज़ात आला हज़रत में आहे, धाड़ेल वली बणिजी वियो। इमाम अहले सुन्नत आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमायो, अल्लाह पाक खे हिदायत कंदे देर नाहे लॻंदी। हज़रत अबू बकर बिन हवा रहमतुल्लाह अलैह परियां धाड़ेल हुआ। काफ़िलनि जा काफ़िला अकेले सिर लुटे वठंदा हुआ। हिक भेरे हिकु काफ़िलो संदन इलाक़े में अची तरसियो। पाण उन काफ़िले ॾांहुं रवाना थिया। हिक ख़ैमे जे तरफ़ विया त उन ख़ैमे में हिकु औरत मुड़ुस खे चई रही हुई, शाम जो वक़्तु आहे, हिन झंगल में अबू बकर बिन हवा जो दख़ल आहे, ईअं न थिए जो हू अची वञे। बस इहो ॿुधण संदन हिदायत जो सबबु बणिजी वियो। पाण खे मुखातिब थी चवण लॻा, अबू बकर, तुंहिंजी अहिड़ी दहशत आहे जो ख़ैमनि में औरतूं बि तोखां ख़ौफ़ न खाइनि थियूं ऐं तूं अलाह खां नथो डिॼी। उन ई वक़्तु तौबह कयाऊं ऐं घर मोटी आया। राति जो सुता त ख्वाब में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत सां मुशर्रफ थिया। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिन सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु बि गॾु हुआ, पाण अर्ज़ कयाऊं, बैअत वठो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, तोखां तुंहिंजो नालो भाई बैअत वठंदो। पोइ हज़रत अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु खांसि बैअत वरिती ऐं पंहिंजो इमामो मुबारक खेनि मथे ते रखियो। जॾहिं संदन अखि खुली त इहो इमामो संदन मथे ते मौजूदु हो। सिलसिला हवारिया हिननि खां शुरू थियो। अल्लाह पाक जी इन्हनि ते रहमत हुजे, इन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। जहन्नम जो टहकंदड़ पाणी। सुल्तानुल वाइज़ीन मौलाना अबू नूर बशीर कोटलवी रहमतुल्लाह अलैह लिखनि था, जिन माण्हुनि व्याज, रिश्वत, ग़बन ऐं ॿियनि नाजाइज़ तरीक़नि सां जेको माल कमायो ऐं खाधो आहे, क़यामत जे ॾींहुं जॾहिं अल्लाह पाक शहनशाह हक़ीक़ी उनखे दोज़ख जो टहकंदड़ पाणी पियारींदो त उहो सॼो हराम माल उन वक़्तु ओगा छिणो पवंदो। उन ॾींहुं चोर पकड़िया वेंदा। लिहाज़ा अॼु ई तौबह करे पंहिंजो पेट साफ़ करणु घुरिजे। चोर ऐं धाड़ेल खां वॾो ज़ालिम। तफ़सीर क़ुर्तुबी में आहे, जेके चोर ऐं धाड़ेल मुसाफ़िरनि ऐं शहरनि खां फुर लुट करे उन्हनि ते ज़ुल्म कनि था, इहे सभई ज़ालिमनि में शामिल आहिनि। इन्हनि जे मथां अल्लाह पाक को इन्हनि खां बि वॾो ज़ालिम मुसलत करे छॾींदो आहे। तफ़सीर क़ुर्तुबी सीपारो 8 तहतुल आया 128। नाहक क़त्ल जो गुनाह। प्यारा इस्लामी भाइरो, कुझु दरिंदा सिफ़त चोर ऐं धाड़ेल पंहिंजे लाइ दोज़ख जी बाहि मज़ीद भड़काइण लाइ क़त्ल ऐं खून रेज़ी करण खां बि न कीॿाईंदा आहिनि। ईअं कॾहिं कॾहिं माल ऐं दौलत सां गॾोगॾु कंहिं ख़ानदान जे वाहिद कफ़ील यानी घर जो ख़र्च वग़ैरह हलाइण वारे खे शहीद करे, कंहिं औरत खे बेवा ऐं मासूम ॿारनि खे यतीम करे छॾींदा आहिनि। कॾहिं कॾहिं चोर धाड़ेल पकड़जण जे डप खां या साम्हूं खां थियण वारी मज़ाहिमत जे नतीजे में गोलियूं हलाए कंहिंखे ज़ख़्मी शहीद करे भॼी वेंदा आहिनि। शायदि इहे सम्झंदा आहिनि त ईअं करण सां असां पकड़जण खां बची वेंदासीं, पर यादि रखो, जेकॾहिं इहे दुनिया में पुलिस या कानून खां बची बि विया त हुन हराम कम खां तौबह ऐं तौबह जा तक़ाज़ा पूरा न करण जे सबबु क़यामत जे ॾींहुं अहिड़ी जॻह में क़ैद थींदा जितां उन्हनि खे को बि छॾाए न सघंदो। जेकॾहिं दुनिया में रिश्वत या असर रसूख़ जे करे जेल खां ॿाहिरि बि अची वेंदा आहिनि, पर क़यामत जे ॾींहुं जे अज़ाब खां कोन बची सघंदा। कंहिं मुसलमान खे नाहक क़त्ल करणु वॾो गुनाह आहे। क़ुर ऐं हदीस में इन गुनाह जी सख़्त सज़ा बयान कई वई आहे। जीअं सीपारो सूरतुन निसा आयत नंबर 93 में अल्लाह पाक फरमाए थो, वमन यक़्तुल मुमिनन मुतअम्मिदन फजज़ाउहु जहन्नम खालिदन फीहा वग़दिबल्लाहु अलैहि वलअनहु वअअद्द लहु अज़ाबन अज़ीमा। तर्जुमो कंज़ुल इरफान। ऐं जेको कंहिं मुसलमान खे ॼाणी वाणी क़त्ल करे त उन जो बदिलो दोज़ख आहे, वॾी मुद्दत ताईं उन में रहंदो ऐं अल्लाह उन ते ग़ज़ब कयो ऐं उन ते लानत कई ऐं इन लाइ वॾो अज़ाब तयारु करे रखियो आहे।
नाहक क़त्ल जो अज़ाब। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, मुसलमान जो क़त्ल करण का मामूली ॻाल्हि नाहे। अॼुकल्ह नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते कंहिंखे क़त्ल करण, गुंडागर्दी, दहशतगर्दी, फुर, ख़ानदानी लड़ाई, साड़ ऐं हसद ते ॿधल झगड़ा रोज़ जो मामूल आहिनि। मुसलमान जो खून पाणी वांगुरु वहायो वेंदो आहे। मरण खां पोइ क़त्ल जो अज़ाब बर्दाश्त न थी सघंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेकॾहिं ज़मीन ऐं आसमान वारा कंहिं मुसलमान जे क़त्ल ते गॾु थी वञनि त अल्लाह पाक सभिनी खे ऊंधे मुंहुं जहन्नम में विझंदो। मुअज्जम सग़ीर 205/2 हिक ॿी हदीस में आहे, हिकु मोमिन जो क़त्ल अल्लाह पाक जे नज़र में दुनिया जे तबाह थियण खां वधीक आहे। निसाई सफ़ो 652 हदीस 39-92। कर ले तौबा, रब की रहमत है बड़ी, वरना सजा होगी कड़ी, वरना कब्र में सजा होगी कड़ी। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। महशर में ज़िल्लत व रुसवाई। इमाम शरफुद्दीन हुसैन बिन मोहम्मद तय्यबी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जंहिं दुनिया में ज़कात या कंहिं ॿिए माल मां चोरी कई त क़यामत जे ॾींहुं उहो अहिड़ी तरह ईंदो जो चोरी जो माल खयल हूंदुसि। जेकॾहिं उहो माल को जानवर हूंदो त उहो जानवर बुलंद आवाज़ सां पुकारींदो ऐं सभु महशर वारा ॼाणे वठंदा त हीउ चोर आहे, त जीअं उन जी तमामु घणी ज़िल्लत ऐं रुसवाई थिए। शरह तय्यबी 17/4 तहतुल हदीस 1779। शहादत जो दर्जो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जेकॾहिं कंहिं शख़्स जो माल चोरी थी वञे ऐं हू उन ते सब्र करे त उन खे सदक़े करण जो सवाब मिलंदो। जेको शख़्स पंहिंजो माल, पंहिंजी जान या पंहिंजे घर वारनि जी जान बचाइण में मारिजी वञे उहो शहीद आहे। जीअं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जेको पंहिंजो माल बचाइण में मारिजी वञे उहो शहीद आहे। जेको पंहिंजी जान बचाइण में मारिजी वञे उहो शहीद आहे। जेको पंहिंजे दीन बचाइण में मारिजी वञे उहो शहीद आहे। ऐं जेको पंहिंजे घर वारनि खे बचाइण में मारिजी वञे उहो शहीद आहे। तिरमिज़ी 112/3 हदीस 14-26। खूबसूरत सोच। हज़रत अहमद बिन हर्ब रहमतुल्लाह अलैह जे पाड़े में कंहिं शख़्स जो माल चोरी थी वियो। पाण पंहिंजनि दोस्तनि सां गॾिजी इन जी दिलजोई लाइ तशरीफ़ खणी विया। पाड़ेसरी तमामु ख़ुशि दिली सां इन्हनि जो आदर भाउ कयो। हज़रत अहमद बिन हर्ब रहमतुल्लाह अलैह फरमायो, असां तव्हांजे माल चोरी थियण ते अफ़सोस करण आया आहियूं। पाड़ेसरी जवाब ॾिनो, मां त अल्लाह पाक जो शुक्र अदा करे रहियो आहियां ऐं मूं ते इन जा 3 शुक्र वाजिब थी विया आहिनि। हिकु इहो त ॿियनि मुंहिंजो माल चोरायो आहे, मूं न। ॿियो इहो त अञा बि अधु माल मूं वटि मौजूदु आहे। टियों इहो आहे त मुंहिंजो दुनिया जो नुक़सानु थियो आहे पर दीन मूं वटि मौजूदु आहे। अल्लाह पाक जी इन्हनि ते रहमत हुजे, इन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत फरमाए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आह दौलत की हिफाजत में तो सब हैं कोशा, हिफ्ज़ ईमान का तसव्वुर ही मिटा जाता है। सुबहान अल्लाह। अल्लाह वारनि जी बि केॾी प्यारी सोच हूंदी आहे। जो माल वियो, ईमान त न वियो। कुझु माल वियो आहे, सभु त न वियो आहे। अल्लाह पाक जा नेक बाना ज़बान ते शिकवा शिकायत नाहिनि आणींदा। हर हाल में अल्लाह जी रिज़ा ते सब्र कंदा ऐं इन ते अजर हासिल कंदा आहिनि। ईमान वॾी दौलत आहे। इहो सलामत आहे त को बि ग़म न हुजणु घुरिजे। असांखे बि घुरिजे त पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त जो फ़िक्र कंदा रहूं। या खुदा, जिस्म में जब तक के मेरी जान रहे, तुझ पे सदक़े तेरे महबूब पे कुर्बान रहे। कुछ रहे या ना रहे, पर ये दुआ है कि अमीर, नज़अ के वक्त सलामत मेरा ईमान रहे। चोर जी दुआ। चोर खे दुआ। हिकु भेरो हज़रत रबी बिन हुसैम रहमतुल्लाह अलैह जो घोड़ो चोरी थी वियो। साथियुनि अर्ज़ु कयो, हुज़ूर, चोर लाइ बददुआ कयो। पाण फरमायाऊं, न, बल्कि मां त इन लाइ दुआ ई कंदुसि। पोइ हिन तरह दुआ फरमायाऊं, ए अल्लाह पाक, जेकॾहिं चोर मालदार आहे त उन खे क़िनाअत जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं जेकॾहिं फ़क़ीर आहे त उन खे माला माल करे छॾ। हिलियतुल औलिया 130/2। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जेकॾहिं ख़ुदा न करे कॾहिं चोरी या धाड़े जी वारदात थी वञे त हर कंहिंखे ॿुधाइण बजाए पंहिंजी मुसीबत लिकाए सब्र करे
इन ते अजर हासिल कयो। माण्हुनि खे ॿुधाइण सां को इहा विञायल शइ वापसि आणे न ॾींदो, बल्कि शिकवा शिकायत करण जी सूरत में सब्र ते मिलण वारे अजर खां महरूमी थी सघे थी। ज़ुल्म ते सब्र करण जी फज़ीलत। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जॾहिं मख़लूक खे गॾु कंदो त हिकु ऐलान करण वारो ऐलान कंदो, फज़ल वारा किथे आहिनि? तॾहिं कुझु माण्हू उथंदा ऐं इन्हनि जो तादाद तमामु थोरो हूंदो। जॾहिं इहे जल्दी जल्दी जन्नत ॾांहुं वञी रहिया हूंदा त मलाइक इन्हनि सां मुलाक़ात कंदा ऐं चवंदा, असां ॾिसी रहिया आहियूं त तव्हां तेज़ी सां जन्नत ॾांहुं वञी रहिया आहियो। तव्हां केरु आहियो? उहे जवाबु ॾींदा, असां फज़ल वारा आहियूं। मलाइक चवंदा, तव्हांजो फज़ल छा आहे? उहे जवाबु ॾींदा, जॾहिं असां ते ज़ुल्म कयो वेंदो हो त असां सब्र कंदा हुआसीं, ऐं जॾहिं असां सां बुरो सलूक कयो वेंदो हो त उन खे बर्दाश्त कंदा हुआसीं। पोइ उन्हनि खे चयो वेंदो, जन्नत में दाख़िल थी वञो, जो चङा अमल करण वारनि जो सवाबु केॾो न सुठो आहे। अत-तरग़ीब व तरहीब 228/3 हदीस 18। अल्लाह पाक आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इरशाद आहे, मज़लूम जॾहिं ज़ुल्म ते सब्र कंदो आहे त अल्लाह पाक उन जी इज़त वधाए छॾींदो आहे। तिरमिज़ी 145/4 हदीस 23-32। हे सब्र तो खजाना ए फिरदौस भाइयों, आशिक के लब पे शिकवा कभी भी ना आ सके। धाड़ेल जी तौबा। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अल्हम्दुलिल्लाह आशिक़ाने रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामीअ जे दीनी माहौल जी बरकत सां वॾनि चोरनि ऐं धाड़ेलनि जा राह रास्त ते अचण जा वाक़िआ आहिनि। दावत इस्लामी जे हिकु मजलिस राबिता बिल उलमा बि आहे। हिन मजलिस जा इस्लामी भाइर मशहूर दीनी दर्सगाह जामिआ राशिदिया पीर जो ॻोठ बाबुल इस्लाम सिंध तशरीफ़ खणी विया। ॻाल्हि निकिती त उतां जा शेखुल हदीस साहिब कुझु हिन तरह फरमाइण लॻा, जेलनि जे दीनी कम जी कारकर्दगी मां पाण तव्हां खे ॿुधायां थो। पीर जो ॻोठ जे अतराफ़ में हिकु धाड़ेल ऋण ॿारे ॾिनो हो। मां उन खे सुञाणींदो हुयुसि। हर रोज़ उन जी पुलिस सां अख बूट थींदी रहंदी हुई। केतिरा ई भेरा गिरफ़्तार बि थियो, पर तालुक़ात इस्तेमाल करे छुटी वेंदो हो। आख़िरकार कंहिं जुर्म में कराची पुलिस जे हथां पकड़िजी वियो, सज़ा लॻसि ऐं जेल हलियो वियो। सज़ा ख़तमु थियण खां पोइ आज़ादी मिलण ते मूंसां मिलण आयो। मां पहिरीं नज़र में उन खे सुञाणे ई न सघियुसि, छाकाणि त संदसि चेहरे ते मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मोहब्बत जी निशानी ॾाढी मुबारक चमकी रही हुई। मथे ते इमामे शरीफ़ जो ताज ऐं पेशानी ते नमाज़ जो नूर नज़र अची रहियो हो। चवण लॻो, अल्हम्दुलिल्लाह, जेल में मूंखे दावत इस्लामीअ जो दीनी माहौल मिली वियो। अगर चोर डाकू भी आ जाएंगे तो सुधर जाएंगे, घर मिला मदनी माहौल। गुनहगारों आओ, सियाहकारों आओ, गुनाहों को देगा छुड़ा दीनी माहौल। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। हलाल कमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रूहुल क़ुद्स यानी हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जे दिल में ख़याल आंदो त का बि जान न मरंदी एसिताईं पंहिंजो रिस्क पूरो करे। ख़बरदार, अल्लाह खां डिॼो, रोज़ी तलाश करण में एतताल वारी राह इख्तियार करियो ऐं रोज़ी में देर थियण तव्हांखे अल्लाह पाक जी नाफ़रमानी ज़रिए रोज़ी हासिल करण ते न उभारे, छो त अल्लाह पाक जूं शयूं सिर्फ़ उन जी फर्मा बरदारीअ सां ई हासिल करे सघजनि थियूं। शरह हदीस यानी रोज़ी हलाल ज़रियनि सां कमायो ऐं हराम खां पासो कयो। हराम ज़रियनि खां कमाइण अफ़रात यानी हद खां वधण आहे, ऐं बल्कि कमाई न करण, बेकार वेही रहण, तफ़रीत यानी हद खां वधीक कमी करण। एतदाल वारी राह इहा आहे त जेकॾहिं रोज़ी घटि मिले या कुझु ॾींहं लाइ न मिले त चोरी, जुआ, रिश्वत, ख़यानत, ग़ज़ब वग़ैरह ज़रिए हासिल करण जी कोशिश न कयो। हलाल कम कंदा रहो, इन जी महिरबानीअ जी उम्मीद रखो, यानी सभिनी जे रोज़ी अल्लाह वटि ई आहे। जेकॾहिं तव्हां इन खे हराम ज़रियनि सां हासिल कयो त इहा हराम थी तव्हां ताईं पहुती। अल्लाह पाक बि नाराज़ थियो, पर मिलंदो उहो ई जेको तव्हांजो हिस्सो हो। ऐं जेकॾहिं हलाल ज़रियनि सां हासिल कयो त उहा हलाल थी तव्हां ताईं पहुती। अल्लाह पाक बि राज़ी थी वियो, मिलियो उहो ई जेको तव्हांजो हिस्सो हुयो। मिरआतुल मनाजी 114/7।
वॾियुनि वॾियुनि मुछुनि वारो बदमाश। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, इल्म दीन हासिल करण लाइ दावत इस्लामीअ जा सुनतुनि भरिया इज्तिमा बि हिकु अहम ज़रियो आहिनि। तव्हां बि पंहिंजे शहर में थींदड़ हफ़्तेवार सुनतुनि भरे इज्तिमा में शिरकत कयो। इन्हनि इज्तिमाअनि जी बरकत सां केतिरनि ई बिगड़ियल माण्हुनि जी ज़िंदगी में मदनी इनक़लाब बर्पा थियो। इन जी हिकु झलक हिन मदनी बहार में पढ़ो। हिकु आलिम साहिब जेको दावत इस्लामी जो मुबलिग़ आहे, उन ॿुधायो त 1995 ईस्वी में हिकु शख़्स जंहिं ते लॻभॻि 11 धाड़े जा केस हुआ, जिन में हिकु क़त्ल जो मुक़दमो बि शामिल हो, 1 साल जेल में बि रहियो। आबपाशी खाते में मुलाज़िम भी हो, जिते संदस पगार सिर्फ़ 3000 हुई, पर नाजाइज़ ज़रियनि जहिड़ोक वण विकिरो करण ऐं गैर क़ानूनी पाणी विकिरो करे माहवार 10,000 ताईं कमाए वठंदो हो। उन वॾियूं वॾियूं मुछूं रखियूं हुयूं, जंहिंसां ॾिसण वारनि खे वहशत थींदी हुई। हिकु ॾींहुं मूं इनफरादी कोशिश कंदे उनखे दावत इस्लामीअ जे सुनतुनि भरे इज्तिमा में शिरकत जी दावत ॾिनी, पर हू नटाए वियो। मूं हिम्मत न हारी ऐं वक़्त ब वक़्त खेसि दावत ॾींदो रहियुसि। आख़िरकार 2 सालनि जे अरसे बाद हुन दावत क़बूल कई ऐं पंहिंजे रिवाल्वर समेत इज्तिमा में शरीक थी वियो। इत्तिफ़ाक़ सां उन ॾींहुं मुंहिंजो ई बयानु हो, जेको जहन्नम जे अज़ाब मुतअल्लिक़ हो। जहन्नम जूं तबाहकारियूं ॿुधी करे उहो माण्हू सख़्त सियारे हूंदे बि पघर में शल थी वियो। इज्तिमा खां बाद हू रोंदो रहियो ऐं चवंदो रहियो, हाय मुंहिंजो छा थींदो, मूं केतिरा ई गुनाह कया आहिनि। हू 3 ॾींहं मुसलसल बुखार में मुब्तला रहियो। हिन खे पंहिंजे गुनाहनि ते तमामु घणो अहसासु थी चुको हो। आख़िरकार हिन तौबह कई ऐं नमाज़ बि पढ़णु लॻो। ॿी जुमेरात ते हिन खे ॿीहर इज्तिमा में शरीक थियण जो शर्फ़ हासिल थियो ऐं जन्नत जे मौज़ू ते बयानु ॿुधी संदसि दिलि में उम्मीद जागी। आहिस्ते आहिस्ते हिन जे मथां मदनी रंग चढ़ण लॻो, एसि ताईं जो हू दावत इस्लामीअ जे दीनी माहौल सां वाबस्ता थी वियो ऐं ॾाढ़ी रखण ऐं इमाम पाइण जी सआदत बि खेसि नसीब थी वई। ही बयानु ॾियण वक़्तु हू दावत इस्लामी जे दीनी कमनि में मसरूफ़ आहे ऐं तंज़ीमी तौर ते सूबाई सतह ते मजलिस खुद्दामुल मसाजिद जी ज़िम्मेवारी ते फ़ाइज़ आहे। अगर चोर डाकू भी आ जाएंगे तो सुधर जाएंगे, घर मिला दीनी माहौल। गुनहगारों आओ, सियाहकारो आओ, गुनाहों को देगा छुड़ा दीनी माहौल। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ चंद रूहानी इलाज पेश कजनि था। इंशा अल्लाह इन्हनि जी बरकत सां जान, माल ऐं घर वग़ैरह जी हिफ़ाज़त थींदी। चोरनि ऐं धाड़ेलनि खां हिफ़ाज़त जा 6 वज़ीफ़ा। नंबर 1, मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े हज़रत अली करमुल्लाहु वजहुल करीम जो फरमाइनि था, मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मिंबर ते फरमाईंदे ॿुधो त जेको माण्हू राति जो सुम्हण खां पहिरियां आयतुल कुर्सी पढ़ंदो, अल्लाह पाक उन खे, उन जे घर खे ऐं आसपास जे घरनि खे महफ़ूज़ फरमाईंदो। शुअबुल ईमान 458/2 हदीस 2395। तशरीह, हिन जी बरकत सां सॼे पाड़े में चोरी, बाहि लॻण, घर किरण ऐं ॿियनि मुसीबतुनि खां सुबुह ताईं अमन रहंदो। ही अमल तमामु घणो आज़मायल आहे। मिरातुल मनाजी 126/2। नंबर 2, जेकॾहिं आयतुल कुर्सी लिखी फ्रेम में लॻाए करे घर में कंहिं मथां जॻह मसलन भित वग़ैरह ते लॻाइजे त उन घर में कॾहिं बि तंगदस्ती न ईंदी ऐं रोज़ी में बरकत थींदी ऐं चोर इन घर में न अची सघंदो। मदनी पंचसूरा सफ़ो 30। नंबर 3, या जलीलो या जलीलो 10 भेरा पढ़ी पंहिंजे माल ऐं सामान ते दम कयो, इंशा अल्लाह चोरी खां महफ़ूज़ रहंदो। मदनी पंचसूरा सफ़ो 299। नंबर 4, सूरत तौबा लिखी या लिखराए प्लास्टिक कुटिंग कराए पंहिंजे सामान में रखी छॾियो, इंशा अल्लाह सामान चोरी खां महफ़ूज़ रहंदो। झिरकी अंदो नांग सफ़ो 29। नंबर 5, जेकॾहिं माल चोरी या गुम थी वञे त ही आयत मुबारका पढ़ंदो रहण सां इंशा अल्लाह गुम थियल शइ वापसि मिली वेंदी। पारो 21 सूरह लुक़मान आयत नंबर 16। या बुनय्य इन्नहा अन तकु मिस्क़ाल हब्बतिन मिन खरदलिन फतकुन फी सख़रतिन औ फिस समावाति औ फिल अर्दि यअति बिहल्लाह इन्नल्लाह लतीफुन खबीर। नंबर 6,
जेकॾहिं राति जो सुम्हण वक़्तु 21 दफ़ा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ी वठो त इंशा अल्लाहुल करीम माल ऐं असबाब चोरी खां महफ़ूज़ रहंदो ऐं ओचिते मौत खां बि हिफ़ाज़त थींदी। जन्नती ज़ेवर सफ़ो 579। शजरे अत्तारिया जी मदनी बहार। कराची जे इलाक़े न्यू आबाद जो हिकु इस्लामी भाउ जेको सिलसिले क़ादरिया अत्तारिया में मुरीद हो, उन कसम खणी ॻाल्हि कई त हिकु दफ़ो असांजे ऑफिस में हथियारबंद फोरू दाख़िल थिया ऐं फुरलुट शुरू कया करे ॾिनऊं। मुंहिंजे अंदरे खीसे में उन वक़्तु 90,000 जॾहिं त अॻे खीसे में थोरी रक़म मौजूदु हुई। अल्हम्दुलिल्लाह मां मुतमइन हुयुसि छो त मूं शजरे क़ादरिया अत्तारिया मां ही दुआ पढ़ी वरिती हुई, बिस्मिल्लाही अला दीनी, बिस्मिल्लाही अला नफ़्सी व वुल्दी व अहली व माली। हिन दुआ जी फ़ज़ीलत ही आहे त जेको सुबुह ऐं शाम टे भेरा हिन खे पढ़ंदो उन जो दीन, ईमान, जान, माल ऐं ॿार सभु महफ़ूज़ रहंदा। अल वज़ीफ़तुल करीमा सफ़ो 13। एतिरे में हिकु फोरू मुंहिंजे वेझो आयो ऐं मुंहिंजे खीसे मां 50 रुपया कढी वरिता। मां सोचणु लॻुसि त 90,000 हुजनि या 50 रुपया। हिन दुआ जी बरकत सां त सभु कुझु महफ़ूज़ रहणु घुरिजे। मां अञा इहो सोचे ई रहियो हुयुसि त फोरू लखे रुपया फुर करे वापसि वञणु लॻा त एतिरे में उहो ई धाड़ियल जंहिं मुंहिंजे खीसे मां 50 रुपया कढिया हुआ मुंहिंजे वेझो आयो ऐं चवणु लॻो, मौलाना छा यादि कंदे? ईअं चई 50 रुपया वापसि मुंहिंजे खीसे में विझी छॾिया। ए निगहबान मेरे तुझ पे सलातो और सलाम, दो जहां में तेरे बंदे हैं सलामत महफूज। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।